गज़ा जे अस्पतालनि ते हमला रुकजी न सघिया। इसराइल जी फ़ौज जो नसर मेडिकल कॉम्प्लेक्स ते हमलो। बारड़नि जे अल नतरसी अस्पताल जे ख़ाली करण जी धमकी। इसराइल जी फ़ौज अल शाते कैम्प ते 2 घरनि ते बम किराया। इसराइली फ़ौज जे हमलनि सबबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 300 फ़लस्तीनी शहीद थियल फ़लस्तीनियनि जो अंग 10,300 थी वियो। शहीद थियलनि में 4,237 बारड़ा शामिल। इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू जो गज़ा पट्टी ते कब्ज़े जो इशारो। चवे थो हमास सां जंग खां पोइ इसराइल अणॼातल मुदे ताईं गज़ा पट्टी जी सलामती जी मजमूई ज़िम्मेवारी निभाईंदो। असां हमास जूं केतिरियूं ई सुरंगूं तबाह करे छॾियूं आहिनि। गज़ा जो घेरो करे शहर जे अंदरि कार्रवाई करे रहिया आहियूं। हिज़्बुल्लाह जो जंग में ट्रपो ॾियणु सभ खां वॾी ग़लती हूंदो। अमरीका इसराइल जी गाज़ा पट्टी ते नए ड्रिगे मुदे कब्ज़े जी मुखालफ़त करे छॾी। अमरीकी परॾेही खाते जे नाइब तर्जुमान वेदांत पटेल चयो आहे त अमरीका गज़ा मां फ़लस्तीनियन जी ज़िबरी बेदख़ल नथो चाहे। गज़ा ते ॿीहर कब्ज़े जी हिमायत नथा कयूं। अमरीका पारां पाकिस्तान जे सिक्योरिटी फोर्सिस ऐं ठिकाणनि ते हमलनि ते अफ़सोस जो इज़हार। पाकिस्तान में गज़ा के मुतासरन लाइ इमदादी सामान की ॿी खेप रवानी। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते 90 टन इमदादी सामान गज़ा रवानो कयो वियो आहे। फ़लस्तीन जे सफ़ीर पारां इमदादी सामान मोकिलण ते पाकिस्तान जो भलीकार। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ अॼु उज़्बेकिस्तान ऐं सऊदी अरब जे दौरे बाबति प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। प्रेस कॉन्फ्रेंस में निगरान वज़ीर आज़म मुल्क जी मुआशी ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कंदो। पीपल्स पार्टी के खिलाफ चूंडू विढ़ंदड़न के भलीकार। चवां थो पीटीआई जी हुकूमत के इक़्तिदार ख़ातिर न पर अवाम जी ख़िदमत लाइ घर भेड़ो कयो हो। पीडीएम जे दोस्तन मुंहिंजी ॻाल्हि न मञी पाकिस्तान के नुक़सान पहुचायो। सदारती अख्तियार जो ख़ात्मो करे डिक्टेटरन जो रस्तो रोके छॾियो। हाणे मार्शल लॉ लगाइण सवलो न आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो खांगड़ में जलसे के ख़िताब। संदसि चवणु आहे त हू वर्करनि जे आॾो मजबूर आहे, ॿाहिरि नथो वञी सघे। हू सुभाणे कारकुननि जी अखियुनि में अखियूं मिलाए छा चवंदो? पाकिस्तान के सिंध ठाहियो हो, सिंधी बचाईंदी। मुस्लिम लीग नून ऐं MQM आम चूंडूं गॾिजी विढ़ण जो ऐलान करे छॾियो। शहबाज शरीफ जी दावत ते ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी सरबराही में MQM वफ़द जी रायबंड में नवाज़ शरीफ सां मुलाक़ात। रुगो चूंडनि लाइ गॾिजी न विढ़ंदासीं पर मुल्क जा मसइला बि हल कंदासीं। नून लीग ऐं MQM विच में चार्टर तयारु करण ते इतफ़ाक़ थियो आहे। ख़्वाजा साद रफ़ीक, बशीर मेमण, फारूक सत्तार ऐं मुस्तफ़ा कमाल जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। फारूक सत्तार ऐं मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त मुल्क जे समूरनि मसइलनि जो हल कंहिं हिकु जमायत वटि नाहे। क़ौमी मईशत जी ॻाल्हि हुजे या क़ौमी सियासत जी, कराची जो किरदारु अहम आहे। चूंड इतिहाद वज़ारतुनि लाइ न पर माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ हूंदो। कराची खीर ॾींदड़ गऊं आहे त उन खे चारो बि खारायो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻवाननि जी मुलाक़ात। शगुफ्ता जुमानी, रुबीना कायम खानी, डॉक्टर महरीन भुट्टो ऐं सादिया जावेद शामिल। ईंदड़ आम चूंडनि में औरत उम्मीदवारनि जी शमूलियत जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि। मटियारी ज़िले काउंसिल चेयरमैन मखदूम फ़खुर ज़मान जी बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। पीपल्स पार्टी चेयरमैन खे मटियारी ज़िले जी सियासी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी पार्टी अॻवान फज़ल गनी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त फज़ल गनी जो ख़िदमतूं कॾहिं बि विसारे नथियूं सघिजनि। बख्शापुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां उरड़ी जी मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ बका मोहम्मद जखराणी में उरड़ी विघे ॿारड़ो फ़ौत। 4 वरियनि जो गुल हाजी जखराणी उरड़ी विघे फ़ौत थी वियो। हेल ताईं सिहत खाते पारां उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो आणण लाइ के बि जोगा उपाव न वरिता विया।
रहड़की वेझो टेग माइनर खे आरडी 22 वटे ॻोठ टेग वटां 50 फुट जो घारो पइजी वियो। घारो पवण सबबि 50 एकड़नि ते बीठल कणिक जो फसल ऐं केतिराई ॻोठ पाणी हेठि। इतला बावजूदि आपाशी अमलो घारे वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारे खे बंदि करण में रुधल। ऐं शहदादपुर वासी टैक्सी ड्राइवर 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। असगर अली चांडियो सखर वञण बाद कार समेत पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। थाणे ते रिपोर्ट दाख़िल। बस वारनि खे ॻोल्हा में मदद जी अपील।